अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा रेस शाहनवाज राणी ऐं मंठार खे गोरे हथ करे वठंदो। छा वरियल खान हाणे रेस बालाजी खान मथां हमलो करे उन्ही खे मारे छॾींदो। छा मिठल खान आख़िरकार हाणे ॻोठ छॾे ॿिए हंधि वञी रहंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसण थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल में मेरी पहले खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां कौम जे बेल आइकन करंदो काफ़ी संयो सलाह ॿुधाईंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों उहा टाइम वेस्ट न करे हलो था पंहिंजी कहाणी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो शाहनवाज जेको आहे सिकंदर सां गॾु थी करे ऐं ईअं राति हिक करे इन राणी ऐं मंठार जे पोयां लॻंदो जो हू सिकंदर खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो अगरि जेकॾहिं असां राणी ऐं मंठार न मिलिया ऐं हू रस बालाजी खान जे रुख चढ़ी आहे त पोइ रस बालाजी खान अहिड़ो त कमीनो आहे जो हुननि ॿिन्हिनि खे मारे छॾींदो। सिकंदर खान चवंदो त शाहनवाज तूं परेशान न थी, असां इन कम जे पोयां लॻा पिया अगरि राणी ऐं मंठार असांखे ॿई मिली आहे त पोइ असां हुननि जो फ़ैसिलो पाण ई कंदासीं ऐं पोइ हुननि खे घर वठी अची करे ऐं हुननि खे जीअ में जायूं ॾींदासीं। शाहनवाज चवंदो त हा सिकंदर तूं सही पियो चवीं, छा करे त हू रेस बालाजी खान जे ॿई रुख न चढ़नि। अगरि जेकॾहिं रेस बालाजी खान जे रुख चढ़ी आहे त पोइ रेस बालाजी खान उन्हनि खे मारे छॾींदो। ऐं ॿियो पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसो वरियल खान जेको आहे सिकंदर ऐं शाहनवाज खे साफ़ साफ़ चई छॾींदो त बसि तव्हां जेको आहे हिकु चक्कर राणी ऐं मंठार खे गोरे हथ करे वठो, उन खां बाद रेस बालाजी खान मथां हमलो करे रेस बालाजी खान खे मारे ऐं मां पंहिंजा सभु हिसाब किताब पूरा कंदुसि ऐं मां पंहिंजी दिलि ज़रूरु ठारींदुसि ऐं रेस बालाजी खान खे मारे दिलि जो सुकून वठंदुसि। सिकंदर खान चवंदो त बसि तव्हां परेशान न थियो, हिकु ॿिनि ॾींहंनि जे अंदरि असां जेको आहे राणी ऐं मंठार खे गोरे हथ करे वठंदासीं, उन खां बाद रेस बालाजी खान मथां हमलो करे उन खे मारे छॾींदासीं। ऐं ॿियो दोस्तों हाणे तव्हां ॾिसो मिठल खान जेको आहे शेर दिलि खे साफ़ साफ़ चई छॾींदो भला हाणे तव्हां मूं मथां ज़ोर रखो, बहरहाल मां आख़िरकार मजबूर आहियां, ही ॻोठ ज़रूरु छॾींदुसि जो हर को माण्हू मूंखे ऐं ताना ऐं मेणा ॾिए थो। शेर दिलि चवंदो त चाचा मिठल तूं परेशान न थी, न तूं ही ॻोठ छॾ, तूं मुंहिंजी ॻाल्हियुनि मथां अमल कर ऐं तूं मुंहिंजी सलाह वठ, तूं ही ॻोठ न छॾ। अगरि जेकॾहिं तूं ही ॻोठ छॾींदे त पोइ बालाजी खान जा माण्हू तोखे मारे छॾींदा। दोस्तों उमीद आहे कहाणी ईंदी पसंदि, असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।